पंहिंजे बारगाह में शर्फ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए। जेका दोस्त बीठल आहिनि उन्हनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त महिरबानी करे वेही रहे। अल्लाह से तव्हांजे मथां पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमाए। असांजे ॻोठनि में असांजे शहरनि में असांजे मस्जिदनि मदरसनि में खानकाहुनि दरगाहुनि में बचपन का वठी जवानी ताईं, जवानी का वठी कुराड़प ताईं उलमाए इकराम, मुबल्लिगीन, मुक़र्रिरीन, पीर फकीर, मुल्ला मौलवी, कौम के, कौम के बच्चन के इश्क़ मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आशिकन मतवालन दीवानन के इश्क़ मुस्तफ़ा, अखलाक मुस्तफ़ा, किरदार मुस्तफ़ा, मेराज मुस्तफ़ा, हिजरत मुस्तफ़ा, विलादत मुस्तफ़ा, विसाल मुस्तफ़ा सां गॾोगॾु सियासत मोहम्मद मुस्तफ़ा भी क़ौम खे ॿुधाइण घुरिजे। अॼु जो नौजवान, अॼु जो पोढ़ो, अॼु जो दीनदार, अॼु जो दुनियादार, अॼु जो हारी मजदूर, अॼु जे स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटी में पढ़ण वारो, अॼु खेती बाड़ी मजदूरी करण वारो समझे तो दीन जो कम सिर्फ तबलीग है, दीन जो कम सिर्फ मस्जिद ऐं मदरसो संभालना, दीन जो कम सिर्फ कुरान की तालीम ॾियारण, ॿारनि जे कन में अज़ान ऐं तकबीर ॾियारण, निकाह ऐं जनाज़ा पढ़ाइण दीन जो कम आहे। बाकी सियासत दुनिया जो बुरे में बुरो को कम है तो वो सियासत है, दुनिया जो फजूल घटिया को कम है तो वो सियासत है। अज जो नौजवान समझे तो सियासत की माना ठगिया, फिराड़ा, कूड़ा, धोखा, कौम के हक़न ते धाड़ा है। सियासत का मुराद धरती से गद्दारिया, सियासत का मुराद अमीर के अमीर करना, गरीब के पुतन के हेठा जख्मी करना। अज जो मानो समझे तो सियासत का मुराद बेटने वसीलन जसीलन दरियाहन का सौदा है। सियासत का मुराद लोग खपेण जो कारोबार है। सियासत का मुराद मानव के हक़न ते धाड़ा है। सियासत का मुराद अस्पताल, स्कूल, रोड, रस्ते जो पैसा हासिल करना है। सियासत कम करना दीनदार जो करना है, दाढ़ी पटके वाले जो करना है। मुल्ला मौलवी शरीफ मानवा जो सियासत का कोई ताल्लुक ना है।
लेकिन याद रखो जिया अखलाक मोहम्मद मुस्तफा, किरदार मोहम्मद मुस्तफा, मेराज मोहम्मद मुस्तफा, हिजरत मोहम्मद मुस्तफा, मदीने जमी रखा असल के तालीमात में मिली हुई रब मोहम्मद कसम जिया पठो मदरसा मदीने के अंदर रखा विरासत में मिले हो, निकाह जनाजा विरासत में मिले हो। असा मानवन थे सियासी मैदान में ताजदार अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा का विरासत। नारे नारो लगो नारे जो जवाब आयो मुझो टाइम हुई 8 बजे मांखे रात 12 बजे का पेरा हर हाल में कराची पहुंचणो, सुबह मांखे इस्लामाबाद पहुंचणो ऐं ॿिए ॾींहुं मांखे मुल्क खां ॿाहिरि रवानो थियणो आहे। तव्हांजे नारे जे जवाब ॿुधायो त तव्हां मूंखां वधीक थकियल आहियो, तव्हांखे मूंखां वधीक मसरूफ़ियतूं आहिनि, इन जे करे मां दुआ घुरां थो मौली ख़ान ॼाणे मौली गुल ॼाणे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद। नज़म जो टाइम न मिलियो, इन जे करे हुन नारा हणी पंहिंजे अंदर जी बाहि मारी। हाणे माइक को बग़ैर वारो नारो लॻे त ॾिसां कहिड़ा कहिड़ा निंड पिया आहिनि। हाणे जेका जागनि था उहे नारो हणनि, मां पहिरियों निंड वारनि खे चयो, हाणे जेका जागनि था उहे नारो हणनि था ॾिसां मां। अल्लाहु अकबर जो नारो मुजाहिदनि वांगुरु। ईअं मुड़ुस माण्हुनि वांगुरु ऐं नारा ताईं त ॻोठ जो नालो छा आहे? गुलाम हुसैन लुंड में नारा था हणो, निंडो कराची ऐं इस्लामाबाद जे महलात में फिटल आहिनि। हा नारो तव्हांजो हिते आहे, लुडन हुते था। छा थियो जी मुल्ला अची आहे काछे जी चंबड़ में बि, अरे चंबड़ में बि इहा त सीट असांजी पकी ठकी की हो मुल्ला तव्हांजे क़तार जो जनाज़ो पढ़ंदा। इंशाअल्लाह नथा चओ, मोहतारन को रजो था। मोहतारन का नफ़रत कोन्हे, असांजा ॿाहिरि आहिनि मोहतार बि, मोहतारी बि अलाह ॾिनी आहे उन्हनि खे। कबीले जो वॾो, कबीले जो सरदार, बिरादरीअ जो वॾो, बिरादरीअ जो सरदार अलाह कयो आहे, मां थोरो ई कयो आहे। मूंखे उन्हनि जे कम खां नफ़रत आहे त तव्हां क़ौम जे हथनि ते धाड़ा न हणो, तव्हां क़ौम जा पैसा न खाओ, खज़ाने खे न लुटियो, माण्हुनि खे नौकरियूं खपाए न ॾियो, मेरिट ते ॾियो, धरतीअ जा कप्तान न बणिजो, धरतीअ जा जहिड़ो इहो ॻाल्हि वणी अथसि, चयो सुभान अल्लाह। तवजो आहे जंहिंजो न आहे हथ खणो मां ॾिसां। हाणे हिकिड़ो उथी बीहे विच पिंड आयल जेको मूंखे ॿुधाए त मां नारनि खां पहिरियों गुफ़्तगू काथे छॾी।
अदो इश्क में अंधो दिए के कन न झन हिकड़ा ये दीदार पे थे मौलवी साहब जो गाल पूरी ॿिया ये मोबाइल सही भरजे थी या नथी भरजे चए छा तो पाण जाने मुल्लो जाने ज़रदारी जाने सिंध जाने असांजी मोबाइल भरजे थी तवज्जो सां मांखे ॿुधो ॿुधंदव तवज्जो सां कहिड़ा कहिड़ा न ॿुधंदव तवज्जो माने नौजवान खास तवज्जो माने रखन बाबा और असा ॿुधो मांखे मां छा थो चवां मां चयुमि त ॾाढी ऐं पटको बि विरासत में मिलियो मस्जिद मिंबर महराब भी विरासत में मिले तकरीर तहरीर तसनीफ भी विरासत में मिलिया तो सियासत के ताजदार अंबिया इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का असा के विरासत में मिलिया सियासत सिंधी बोलिए जो लफ्ज ना है सियासत पश्तो उर्दू जो लफ्ज ना है बिरोई बलोची बलोची जो लफ्ज ना है सियासत अंग्रेजी बोलिए जो लफ्ज ना है जर्मन पर्शियन बोलिए जो लफ्ज ना है सियासत अरबी बोलिए जो लफ्ज अरबी जो सियासत लफ्ज की माना है कौम की सही सिमत में रहनुमाई करण मदीने जमील फरमायो कानत बनो इस्राईल तसूसुहुमुल अंबिया कुल्लमा हलक नबी खलफहु नबी मदीने जमील फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबी बादी मदीने जमील फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया बुधो लुंडगो ठवारो बुधो चंदरे कंडियाला यारो मदीने जमील फरमायो बनो इस्राईल जाओ मजहबी पेशवा मजहबी रहनुमा मजहबी लीडर मजहबी अगवान नबी हो बनो इस्राईल जाओ सियासी अगवान सियासी पेशवा सियासी रहबर सियासी रहनुमा भी नबी हो एक फौजी दो हो अल्लाह ने आखे नबी बनाई करे मौजूद दो हो एक फौजी दो हो अल्लाह ने आखे नबी बनाई करे मौजूद दो हो संजय फरमायो अना खातमुन नबिय्यीन ला नबी बादी मैं आखिरी नबी हूं मैं कब्र का नबी नहीं दो लेकिन याद रखो अल उलमा वरसतुल अंबिया है आलिम उन नबी का वारिस है जेका मजहबी पेशवा है आलिम उन नबी का वारिस है जेका सियासी पेशवा मांगे एकड़ी जगह देखो हमरा आट हमरा माला टकरायो मुझे गुरु ने माफ कर जाए मांगे आज थोड़ी जल्दी करनी पे मुझे आदत ना है ता भी नहीं समझ बन माफ तो गुरु असल में अमेरिका जो सदर ट्रंप छिपतो थियो यानी को कुर्सी ते बैठो पावलो कुत्तो बणजी वियो पहली मुलाकात इस्राईल के वजीर आजम नेतन्याहू सां प्रेस कॉन्फ्रेंस की तो फलस्तीन वाला निकली वञनि वञी करे उर्दन में या मिस्र में आबाद कर या जमीन खाली कर उर्दन के बादशाह के घुराए करे उन्हें चाहिए तो जमीन दे फलस्तीन के इस्राईल कब्जो कंदो असां उन्हनि खे कढी करे फलस्तीन खे तव्हांजे मोकिली दासे इस्राईल अमेरिका धंधो पियो करे फलस्तीन खे क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस से
सदर जे बयान खां पोइ मुंहिंजे काइद मौलाना फज़लुर रहमान फ़ैसिलो कयो आहे त जल्दी हमास वटि पुॼी करे क़िबला अव्वल जे चौकीदारनि वटि पुॼी करे पैगाम ॾींदासीं अमेरिका खे जेकॾहिं अमेरिका नेतन्याहू सां इस्राईल सां गॾु आहे त ज़मीन चंदो क़िबला अव्वल फ़लस्तीन जे लाइ फ़लस्तीन सां गॾु आहे ऐं जेकॾहिं क़िबला अव्वल जे चौकीदारीअ जे लाइ जान ॾियणी पई त जान क़ुर्बान कंदासीं लेकिन क़िबला अव्वल ते अमेरिका जे कब्ज़े खे क़बूल न कंदासीं। इस्राईल में अमेरिका में नारे तकबीर ऐ फ़लस्तीन जिंदाबाद फ़लस्तीन 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 नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायद मिल्लत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान नारे तकबीर। क़िबला अव्वल जी चौकीदारी वधीक ज़रूरी आहे या कोन्हे? जवाब ॾियो। फ़लस्तीन जे लाइ आवाज़ उथारणु ज़रूरी आहे या कोन्हे? अमेरिका खे ललकारणु ज़रूरी आहे या कोन्हे? इस्राईल खे ललकारणु ज़रूरी आहे या कोन्हे? फ़लस्तीन सां गॾु बीहणु ज़रूरी आहे या कोन्हे? मोली दोस्तों काॾे ओली दोस्तों में चयो त न ओॾे वञणु पोइ पहिरियों लंडन जो जलसो ज़रूरी आहे। हिते वधीक मसइलो फ़लस्तीन खां वधीक ख़राब आहे। पहिरियों लंडन जे जलसे में पोइ वञायो ओॾे। हाणे लंडन खे बि निपटाइणो आहे, वरी अमेरिका सां बि मोहिजणो आहे। पहिरियों लंडन सां मोहिया पोइ अमेरिका सां मोहिया। हिन जे करे मां थोरी जल्दी कई आहे, सफ़र करणो आहे मूंखे। हिकिड़ो हमला टकरायो असां मां वांगुरु मथे फिरियल हो मुला मां जो जी ठही पियो मुला तव्हां दिमाग़ ख़राब आहे, क़ौम खे बेवकूफ़ था बणायो तव्हां मौलवी। सियासत मोहम्मद मुस्तफ़ा अल्लाह जो हक़ीक़त अल्लाह जो निज़ाम क़ुरान जो कानून शरीयत जो निज़ाम चरिया चाहियो मिल क़ुरान जो निज़ाम आणी दो शरीयत जो निज़ाम आणी दो अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निज़ाम कयो त सियासत था जहिड़ी ज़रदारी जहिड़ी कहां जहिड़ो हो वोटनि जी ॻाल्हि कयो तव्हां मुल्ला वोटनि जी ॻाल्हि जहिड़ो हुन जे हथ में इलेक्शन कयो तव्हां जे हथ में इलेक्शन जहिड़ो हुन जे हथ में वोट जी पर्ची तव्हां जे हथ में वोट जी पर्ची जहिड़ो हो वज़ीर आज़म जी कुर्सीअ जे लाइ इलेक्शन थो विढ़े तव्हां साॻियो वज़ीर आज़म जी कुर्सीअ जे लाइ इलेक्शन था विढ़ो जहिड़ो हुन जो माण्हू वज़ीर आला जी कुर्सीअ ते जहिड़ो तव्हां चओ था राशिद साहब खे वज़ीर आला बणाईंदासीं पोइ मतिलबु फ़र्क़ु कहिड़ो रहियो क़ौम खे बेवकूफ़ छो था बणायो हो भी पार्लियामेंट जो ॻाल्हियूं तव्हां बि पार्लियामेंट जो ॻाल्हियूं हो बि ऐवान सदर ऐं वज़ीर आज़म जो ॻाल्हियूं तव्हां बि ऐवान सदर वज़ीर आज़म जो ॻाल्हियूं हो बि इलेक्शन जो ॻाल्हियूं तव्हां बि इलेक्शन जो ॻाल्हियूं हो बि जमहूरियत तव्हां बि जमहूरियत हो बि आईन तव्हां बि आईन हो बि पाकिस्तान तव्हां बि पाकिस्तान फ़र्क़ु कहिड़ो मां चयो वॾो फ़र्क़ु ठीक कहिड़ो हमारे सम्झ में नथो अचे मां चयो आहे वोट ॾे त पोइ सम्झाए चीन पहिरियों वोट खां पहिरियों सम्झा पोइ वोट बेवकूफ़ न बणायो क़ौम खे गुमराह न कयो सियासत 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 करे वरी चौधा इनकलाब आणींदा चरिया चरियो सम्झो सम्झो मां चयो अदा ॻाल्हि इहा आहे हुननि जी सियासत हुननि जी पार्लियामेंट हुननि जी कुर्सी हुननि जो ऐवान सदर ऐवान वज़ीर आज़म इन जे लाइ या त खाईंदासीं कीअं इंडिया लाइ यार जूं ज़मीनूं कीअं वठंदासीं पंहिंजे फार्म ताईं सरकारी रोड कीअं ठाराईंदासीं जॾहिं ज़मीन घुमण ईंदासीं त पुलिस वारनि जो प्रोटोकॉल कीअं वठंदासीं इक़्तिदार हूंदो त हेठि हटी ॾींदा इक़्तिदार हूंदो त ज़मीन ते रोड ठहंदा इक़्तिदार हूंदो वाटर कोरस असांजे ज़मीनुनि ताईं पक्का थी करे मिलंदो इक़्तिदार हूंदो जज़ीरा ऐं ॿेट वसीला खपाईंदासीं
खपाइंदा से इक़्तिदार हूंदो रोज़ रास्ता खपाइंदा से हुननि जो इक़्तिदार हुननि जी जमहूरियत हुननि जी पार्लियामेंट हुननि जी वोट जी पर्ची दीन सां धरतीअ सां ग़द्दारीअ जे लाइ मुंहिंजे लाइ वोट जी पर्ची हथियार आहे मैं इन हथियार के जरिए मुंहिंजे लाइ असेंबली हथियार आहे मैं इन हथियार के जरिए मुंहिंजे लाइ वज़ीर आज़म सदर वज़ीर आला जी कुर्सी हथियार है मैं इन हथियार के जरिए इन कुर्सियुनि ते वेही आईन जमहूरियत के जरिए अल्लाह के धरती ते अल्लाह के निज़ाम सां सवाल सिंध के गरीब मिस्किन हारिन मज़दूरन जो हक़ ॾियणु उन्हनि जे सियासत में मुंहिंजी सियासत में इहो फ़र्क़ु आहे मुंहिंजे लाइ असेंबली हथियार मुंहिंजे लाइ पार्लियामेंट इक़्तिदार हथियार ऐं मां इनखे हथियार जे तौर ते इस्तेमाल करे समाज जी सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ाद कराइणु इंशाअल्लाह ॻाल्हि सम्झ में न आई थोरी अञा वज़ाहत दीन काॾों अचे शरीयत काॾों अचे मां जो कहिड़ी पार्टी जैसी पाकिस्तान पीपल्स पार्टी मैं जो अच्छा 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 मुझे दुआ जो करा या अल्लाह इमाम वारो भान जरे क़यामत जे ॾींहुं मरी करे उथे त हिनखे जनाब आसिफ अली ज़रदारी सां गॾु उथार जाए मुला कढ पियो छा तो चढ़े छो बदुआ थोरे जनाब मामा दुआ छो बदुआ छो तू छो मां पीपल्स पार्टी जो कारकुन हां तुझी सियासत समझ में नथी अचे दीन 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 समझ में नथो अचे मां दुआ तो घुरा न बाबा हालात तो क़यामत जे ॾींहुं तू ज़रदारी जमला हट कर मां चवंदा तू भला चुड़ न भला कंहिं चाचे नवाज शरीफ गॾु उथंदे आमीन चवंदो जिसे कौन चवंदो मां चयो भला इमरान खान जे के मुरीद खे चऊं अल्लाह क़यामत जे ॾींहुं इमरान खान मां गॾु उथंदे आमीन चवंदो कौन चवंदो मां चयो अल्ताफ हुसैन जे मुरीद खे के मुहाजिर खे चऊं अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं अल्ताफ हुसैन सां गॾु उथंदे आमीन चवंदो जे कौन चवंदो मां चयो साईं जीएम सैयद जे मुरीद खे था चऊं अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं सदा साईं जीएम सैयद सां गॾु आमीन चवंदा डॉक्टर कादिर मसीह जा मुरीद कंदे अलायार में घणा हिकु मुंहिंजो भाउ आहे दोस्त आहे डॉक्टर कादिर मसीह के कारकुन के पकड़ो चोस बाबा दुआ दा घरो क़यामत दी डॉक्टर साहब ना गडू चले साईं ज़ैन शाह जे मुरीद के पकड़ो चोस बाबा दुआ था घरो क़यामत दी ना गडू चले आमीन चवंदो मुहारो भा बशीर खान जो पुत्र सनान खान कुरैशी दुआ घुरे घुरे अल्लाह कंदो क़यामत दी सनान खान ना गडू कारकुन जो उथंदो चवंदो आमीन चवंदो जी अब जवाब रे चंगो बियो ठयो हे पुलिस वारा दुआ घुरा अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं सचो सां गॾु उथंदो कंदो आमीन अल्लाह जो कसम कोन कंदा ऐसे जो के जमा अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं डीएसपी सां गॾु उथंदे आमीन चवंदे असुल कोन चवंदे तुम्हारे डीएसपी के जमा अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं एसपी सां गॾु उथंदे डीआईजी सां गॾु उथंदे आमीन चवंदो खुदा जो कसम कोन चवंदो मुख्तियार कार के चो अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं डीसी सां गॾु उथंदे डीसी के चो अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं कमिश्नर सां गॾु उथंदे कमिश्नर के चो अल्लाह कंदो क़यामत जे ॾींहुं चीफ सेक्रेटरी सां गॾु उथंदे आमीन चवंदो न असुल कोन चवंदो चङो हाणे मां हिते दुआ थो करा या अल्लाह असां के क़यामत जे ॾींहुं हज़रत साईं अब्दुल गफूर कासमी सां गॾु उथार जाऊं चङो मां दुआ थो करा या अल्लाह असां के क़यामत जे ॾींहुं शहीद ख़ालिद महमूद सुमरे जा भाकुर नसीब कजाए चङो मां दुआ थो करा या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असां के मौलाना फज़लुर रहमान सां गॾु उथार जाए चङो मां दुआ थो करा या अल्लाह क़यामत जे ॾींहुं असां के मौलाना मुफ्ती महमूद सां हज़रत रेलवी सां हज़रत अदरकी सां हज़रत खलीलवी सां हज़रत शेखुल हिंद सां हज़रत नाज़र सां गॾु उथार जाए तुझे सियासत में मुझे सियासत में फर्क ही हो देखो छोड़ो जो अच्छा में झंडो सही वसीयत कर तुम्हारे जब मरा तो मुझे कफन जे मथों कलमे वाली चादर न रखजो ये
गिलाफ काबो बोले बोले मुझे खिंद न रख दो, मदीने जी मिट्टी न रख दो, जमजम जो सुरमो पीठल जमजम जो वो न पाराई दो। माचो अमेरिका, बर्तानिया, पानामा, विकीलीक्स, डॉनलीक्स, यहूद उनका नुमाइंदा, असावट हुक्मरान, उन्हें इमरान खान वाली टकाटक दुश्मनी पे हले वजह इमरान खान, उन्हें जो वजीर आला, उन्हें जो वजीर दाखिला, उन्हें जो आर्मी चीफ, जो असांजा दुश्मन आहिनि या असांजा सजण आहिनि, चईं था मुल्हनि जा सभु दुश्मन आहिनि, मां चयो असांजी जान जेका आहिनि या कोन्हनि, चईं साईं आहिनि। मां चयो को सुप्रीम कोर्ट उन्हनि जी, नेब उन्हनि जी, FIA उन्हनि जी, अमेरिका उन्हनि जे हथनि में, बर्तानिया उन्हनि जे हथनि में, हुकूमत उन्हनि वटि, ऐवान सदर, ऐवान वज़ीर आज़म, कलंदर, वज़ीर आला, वज़ीर दाखिला, वज़ीर SP, DC, कमिश्नर, थानेदार, सब आहिनि, ॻोल्हे ॻोल्हे बीठा आहिनि, सभिनी खे करप्शन जा केस, ज़रदारी करप्शन जे केस जे अंदरि, फरियाल करप्शन जे केस जे अंदरि, नवाज़ शरीफ करप्शन जे केस जे अंदरि, हाणे इमरान खान करप्शन जे केस जे अंदरि, 78 सालनि खां मुंहिंजा मौलवी असेंबली में आहिनि, को माओ जो पट न पानामा, न विकीलीक्स, न डॉनलीक्स, न सुप्रीम कोर्ट, न FIA, न कहां जो पाकिस्तान जो कोई इदारो, न दुनिया जो कोई इदारो मुंहिंजे मौलवियुनि जे दामन ते हिक रुपए जी करप्शन साबित नथो करे सघे। मुंहिंजा वज़ीर आला, डिप्टी चेयरमैन सेनेट पहुची सघे थे, मुंहिंजे के आम कारकुन जे दामन ते बि हिकिड़े रुपए जी टारगेट किलिंग, बदताखोरी, धरतीअ जी गद्दारी, दीन जी गद्दारी कोई साबित नथो करे सघे। जॾहिं मुंहिंजे जमात जो, मुंहिंजे कारकुन जो दामन करप्शन खां, बदताखोरीअ खां, टारगेट किलिंग खां, दीन धरतीअ जे गद्दारीअ खां पाक आहे, त पोइ असांखे मुस्तरद न कयो, असांजी पुठी ठपके करे असांखे अॻिते मोकिलियो, इंशाअल्लाह सभा जहिड़ी सिंध खे वागुर खे वातना जी जमात जमीयत में कंदा। ॻाल्हि सही आहे या ग़लति आहे? ॻाल्हि त सही आहे पर यार बि ज़िद्दी आहे। दिल से नजर खुटे थी अमरान कराची जो शुरू थी टंडोला यार कहीं हाणे ज़ालू भी घर में समझ दे रहे हो, बाहर रहो, घर तो है या भूमि वो इलेक्शन में जादू या तो थानेदार वोट चोरी था कनि, इलेक्शन में हिननि सां हिसाब बराबर कयो, दबन में असां वोट किताब के दावे जो है वरी तीर ते हाणी अचनि। हां तू अकेले ॾिनो हूंदो, ॿियनि कोन ॻाल्हायो, ॿियनि खे कुखे थी आहे छा? हा हा ॿिया जेका तरह ठपा तीर ते हणी आया आहिनि, हाणे बढ़िया से झल दब। उलमा इकराम, अइम्मा मसाजिद, मुदर्रिसीन, मुहतमिमीन ऐं जमीयत उलमा इस्लाम जे ज़िम्मेदारनि खे अर्ज़ करणु चाहियां थो त क़ौम खे सियासत मोहम्मद मुस्तफ़ा ते पढ़ाए। ख़बर ही नाहे त सियासत भी दीन जो को शोबो आहे, सियासत भी तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का विरासत है। सही थानेदार साहब की तो ऐसे सही को सवाल कर गुस्ताखी पिंड अला यार मीरपुर खास ताईं, मीरपुर खास का हैदराबाद ताईं 2 रोड डबल ठहियल आहे, हिकिड़ो रोड वञण जो, हिकिड़ो अचण जो, ईअं न विच ते भित लॻल आहे। इहो डबल रोड दुनिया में सभ खां पहिरियों कंहिं ठाराए? तव्हां खिलो ईअं था ॼण तव्हांखे ख़बर आहे, तव्हां ॿुधायो कंहिं ठाराए? जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मदीना मुनव्वरा आया, मदीने की रियासत कायम कई, पहिरीं इस्लामी रियासत के सरबराह की हैसियत में साईं जन मदीना मुनव्वरा में मौजूद है। सहाबा इकराम आया, हज़रात सहाबा इकराम आया, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयो, साईं मदीने जा रोड ठाहिया है,
इस्लामी ममलिकत के सरबराह हैसियत में जनाब रिसालत आप हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मर्दमशुमारी लेकिन आयो ना पंजम साल में मर्दमशुमारी थी जाएगी हमेशा मर्दमशुमारी का ₹1,000 खर्च मर्दमशुमारी जो मतलब मर्द घड़ीदा मर्द घड़ा है मायूं घड़ी है बार घड़ा है रिकॉर्ड ठांदो मर्दमशुमारी गणियो घर में मर्द घड़ा गणियो घर में मायूं घड़ियो गणियो घर में बार घड़ा ये सबक पहले मर्दमशुमारी चई कराई खोलियो हदीस के किताबन के कायनात के अंदर सबक पहले मर्दमशुमारी जो रिकॉर्ड मुरतब कराने वालों पहली इस्लामी रियासत जो सरबराह हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद ताम बारे मुल्क के बारे मुल्क में ताम को यच कोणो माडी सा आ सऊदी में जेका है हो कोणो सऊदी जेका है ताम को वियो सऊदी एयरपोर्ट अंते हिकिड़ो दुकान हूंदो आहे साईं एयरपोर्ट अंते बोर्डिंग वठण खां पोइ पासपोर्ट ते ठपो हणण खां पोइ जहाज ते चढ़ण खां पहिरियां हिकिड़ो दुकान हूंदो आहे उन दुकान जो नालो हूंदो आहे ड्यूटी फ्री शॉप छा पूरे दुनिया जे अंदर एयरपोर्ट अंते ये दुकान है पूरी दुनिया जे अंदर ड्यूटी फ्री माना हिन दुकान तां जेका खरीदारी कंदो इन ते गवर्नमेंट जी टैक्स न लगंदी ₹100 जे बैलेंस से घणी टैक्स अब ₹100 जो पैकेज जो कराइंदा तो घणा कटी वेंदा आहिनि ₹100 ते 28 गवर्नमेंट जी टैक्स पेट्रोल ते टैक्स गाड़ी ते टैक्स रुगो साह चला साह ते टैक्स कोने बाकी सभनी शयूं ते साह ते रुगो कोने टैक्स बाकी सभनी ते टैक्स हाणे सारी टैक्स पेइंदो हर ते भनोन चेल हर जराई टैक्स हर शय ते टैक्स लेकिन एयरपोर्टन ते पूरी दुनिया जे एयरपोर्टन ते हिकिड़ो दुकान आ जहाज ते चढ़ण खां पहिरियां बोर्डिंग वठण खां पोइ विच ते उन दुकान जो नालो आहे ड्यूटी फ्री शॉप माना हिन दुकान मां जेका शॉपिंग कंदव इन शॉपिंग ते तव्हांजे मथां टैक्स न पवंदी टैक्स का आजा ₹100 की शय तो ₹100 की मिलंदी कोई हुकूमत की टैक्स ना है दुनिया के अंदर टैक्स फ्री तिजारत जो कॉन्सेप्ट है ॾिनो खोल हदीस मुबारक के किताबन के संजर मदीना मुनव्वरा आया संजर मदीने की रियासत कायम कई संजर मदीने का वाहिद हुआ संजर यहूदिन के मार्केट जो जायजा वरतो संजर वापस आया मदीना मुनव्वरा में मार्केट कायम करे सहाबा इकराम के कारोबार से लगायो सहाबा के कारोबार से लगाए करे संजन फरमायो यहूदी का वतन मां मोहम्मद करीम जे मदीने के रियासत में कारोबार था हुकूमत की माफूदी मदीने के रियासत में व्यापारी का नवती कायनात के अंदर टैक्स फ्री तिजारत के मुतारिफ कराई तब पहले इस्लामी रियासत के सरबराह के हैसियत में जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा ये सियासत है मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दामे जेको यूनियन काउंसिल जो चेयरमैन वेठो न बुधायो मां घणो इम्तिहान न वठा यूसीए जो चेयरमैन आए वाइस चेयरमैन जेको भला तू बीठे है ना यूसीए जी चेयरमैन जे इलेक्शन में घणा मेंबर आहिनि यूसीए जा न टोटल चेयरमैन वाइस चेयरमैन काउंसलर थापियल लेडीज अकलियत सब मिलाए 9 काउंसलर चेयरमैन वाइस चेयरमैन जिले जो घणा जवाब हाणे इत्तेफाक तव्हांजे सिंध में यूनियन काउंसिल जा घणा मेंबर आहिनि चेयरमैन वाइस चेयरमैन काउंसलर मिलाए घणा आहिनि 11 इत्तेफाक बस मुजिबुल हसन
यार यूनियन काउंसिल जो कम छाए ॻाल्हायो यार यूनियन काउंसिल वारा जो कम छाए घिटीअ जी सफ़ाई, रोड जी सफ़ाई, नालीअ जी सफ़ाई, घिटीअ में लाइटूं, रोशनी, इहो ई कमु आहे न बाबा। बर्थ सर्टिफिकेट, मौत जो सर्टिफिकेट, बुनियादी मसइलनि जो हल, इहो आहे न बाबा कमु, इहो आहे न। ये यूनियन काउंसिल सभ खां पहिरियों कंहिं ठाही? जनरल मुशर्रफ पाकिस्तान में, जी पाकिस्तान में जनरल मुशर्रफ, अमेरिका में कंहिं अमेरिकी सदर, कंहिं बरतानिया में बरतानिया जो सदर। खोल तारीख़ के, खोल हदीस जे किताबनि के, इलाके जे मसइलनि जे लाइ, शहर जे मसइलनि जे लाइ, पाड़े वारनि जे मसइलनि जे लाइ, घिटीअ जे लाइ, नालीअ जे लाइ, स्ट्रीट लाइट जे लाइ, सफ़ाईअ जे लाइ, बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ सभ खां पहिरियां बल्दियाती कमेटी जंहिं ठाही आहे उहो पहिरीं इस्लामी रियासत जे सरबराह जे हैसियत में जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण ठाही आहे। ऐं पहिरीं बल्दियाती कमेटीअ जा मेंबर 11 जलीलुल क़दर सहाबा ऐं उन्हनि जो चेयरमैन मुंहिंजो मुर्शिद उमर हो। ये सियासत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं तव्हांजो घर हिकु मंज़िल आहे, ॿ मंज़िल आहे? मुंहिंजो घर माशाल्लाह 2 मंज़िल आहे, 3 मंज़िल ते हिकिड़ो कमरो ठहियल आहे। कंहिंजूं? तव्हांजूं बहन? मुंहिंजूं बहन 5 जे इंतज़ार में आया आहिनि। जेको हे मुल्ला संभाले सघे थो न उहो मयूं बि संभाले सघे। मुल्ला दुनिया जी ख़तरनाक हा सुमरा बि 700 साल हुकूमत में कई, तव्हां बि सुमरा पोइ हिकिड़ी शादी में ठही नथो पाए। हिकिड़ी शादी बाबो मारो चवंदो शहीद मां मारो। वाह 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 बुखारी साहब जा माइट हूंदा। बाबो मुंहिंजो चवंदो जंहिंजी हिकिड़ी शादी हुजे उहो पहाड़ जो तरो आहे। मां चवंदो बाबा तुंहिंजी बि त हिकिड़ी आहे। बाबो मां मुंहिंजे लॻभॻि काच न काच बीठल आहे। घर जे मथां घर, तूं हाणे डबल मंज़िल ठारायो आहे। सभ खां पहिरियों काइनात में डबल घर कीअं ठारायो? बड़ी वाइट हदीस में हज़रत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला अन्हु जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में आए। साईं बार वधी विया, घर वधी वियो, घर में पूरा तरतीब है, दुआ करो। साईं जन हज़रत खालिद बिन वलीद जे लाइ दुआ फरमाई। साईं जन फरमाया खालिद तूं बि दुआ कंदो कर। ऐं मां मोहम्मद करीम तोखे मशवरो थो ॾियां, घर जे मथां घर ठाहे। सभ खां पहिरियां घर जे मथां घर ठाहिण जी सोच दुनिया खे कहिड़ी ॾी आहे त पहिरीं इस्लामी ममलिकत जे सरबराह जी हैसियत में जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू अय्यूब अंसारी ताजी बेटी साईं जन आया। हज़रत अबू अय्यूब मथे साईं जन हेठि, साईं जन सॼी राति राति अबू अय्यूब कुंड में वञी साईं महिरबानी कयो, घर जे मथां घर, तूं हेठि रह मां मथे रहंदुसि। इहा सोच सभ खां पहिरियां काइनात खे ॾियण वारो पहिरीं इस्लामी ममलिकत जो सरबराह जनाब रिसालत। औरत जा हक़, पीउ जा हक़, माउ जा हक़, धीउ जा हक़, भाइरनि जा हक़ इस्लाम थो ॾे। लेकिन इन लुंड ॻोठ वारो अछो थो वियो, अचो थो वियो, लचो थो वियो, नौकरी त कोन थी मिले, सिंध त धारे जराबो करम ते, स्ट्रीट क्राइम अरूद ते, अस्पताल में इलाज को है, स्कूल में तालीम को है, रोड रास्ता तमाम हाल बने रहे। लेकिन एक तरफ धरती से खत्तारी, गरीब हक़ ते हाड़ा, एक तरफ समाज जी सिंध जी सौदागरी, तबे तरफ मस्जिद के बिल्डो रहण की मंसूबा।
बेतरफ मदरसे ते पाबंदी, मस्जिद ते पाबंदी, उमरकोट में रसूलुल्लाह की शान में गुस्ताखी, 72 सालन में पहिरियों दफ़ो मुंहिंजो क़ाइद सुप्रीम कोर्ट जो जज पुछो मोरना कीअं आयो आहे, चई न ज़मानत जे लाइ आयो हा, न इक़्तिदार जे लाइ आयो हा, न हुकूमत जे केस में, न करप्शन जे केस में, न सीट जे केस में, न इलेक्शन जे केस में। 72 सालन जी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो अदालत जे कटहड़े में ॾिठो हा त मोहम्मद अरबी जे ख़त में नबूवत जे चौकीदारी। हिक तरफ़ बेटन वसीलन जज़ीरन ते धाड़ा है, गरीब जे हथन ते धाड़ा है, एक तरफ कत्ल आम अरूज थे, हिंदू मुझे लार करने जा हिंदू, मुझे कदकोट जा हिंदू, उन्हें जी जान इज्जत आबरू गैर महफूज है। मैं हिंदुन के पैगाम पहुंचाया था, पंहिंजो पान खे तन्हा महसूस न कयो, जमीयत उलमा इस्लाम तव्हांजे इज्जत चार दीवारी जी जंग में हदी, इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम तव्हांजे हक़ जी चौकीदारी। मां बरेलवी के, मां शियन के, मां हदीसन के, मां मुक़ल्लिदन के, मां गैर मुक़ल्लिदन के, मां हिंदुन के, मां सिखन के, मां मेंगवाड़न के, मां मारवाड़न के, सिंध में रहंदा सभिनी के दावत थो ॾियां, अचो अगर समाज घड़ी सिंध में सुकून चाहियो था, अमन चाहियो था, धरती खे बागुन जे वादन मां आज़ाद करण चाहियो था, बच्चन खे मेरे करार चाहियो था, बेटन वसीलन जज़ीरन की चौकीदारी चाहियो था। 78 सालन खां जिन सिंध जो बेड़ो वियो उन्हनि खे मुस्तरद करे क्या जमीयत उलमा इस्लाम ते एतमाद कयो, इंशाअल्लाह हिन धरती ते तकदीर की जमीयत उलमा इस्लाम। एक तरफ धरती ते धाड़ा, धरती जे मारवाड़ जे हथन ते धाड़ा, सिंध थाणे लॻे लॻो करम थे, हिंदू आए कतल पिया थियनि, ज़ख्मी पिया थियनि। ॿिए तरफ़ मस्जिद ते हमले, ख़त्म नबूवत ते हमले, मस्जिद जे बिल ते पाबंदी, मदरसे जे बिल ते पाबंदी, मंदिर ठही सघे थो, शराब खानो ठही सघे थो, जुआ खानो ठही सघे थो। इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में मदरसो न ठहंदो, मदरसे जे ठहण ते पाबंदी, मस्जिद ते ठहंदी पाबंदी, छो तव्हांजे पीर जो मुल्क। ओ चमड़ वारो पानी नक खां मथे हली हली हाणे धरती खां पोइ, रोज़गार खां पोइ, मैरिट खां पोइ, बेटन वसीलन जज़ीरन खां पोइ ईमान ते हमला, रसूलुल्लाह की शान में गुस्ताखी पई थी, ख़त्म नबूवत ते धाड़ा पिया लॻनि, मस्जिदनि खे बिल्डोज़र पिया लॻनि, क़ुरान खे गोलियूं पियूं लॻनि। ओ कंडे अलाह यार वारो हाणे मस्जिद मदरसे ॾाढी पटके ते पाबंदी पई लॻे। अचो अॼु मूंसां वचन वाइदो कयो त दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, ख़त्म नबूवत जे लाइ, क़ुरान शरीयत जे लाइ, ॿेड़ीअ पटके जे लाइ, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ ऐं समाज घड़ी सिंध खे बागुन जे फाटक आज़ाद कराइण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते जद्दोजहद कंदासीं। तैयार आयो? केड़ा केड़ा तैयार आयो ते खड़ी बुलायो? विढ़ंदो आस्ते चओ के मेरा चोलन भोतार ॿुधंदव। विढ़ंदो विढ़ंदो अॻिते वधंदो, धरतीअ जे गद्दारनि जो मुक़ाबिलो कंदो, सिंध जे गद्दारनि जो मुक़ाबिलो कंदो, दीन जे गद्दारनि सां लड़ंदो, मस्जिद जी चौकीदारी कंदो, जेका जेका कंदा उहे लड़िया इंशाअल्लाह चवंदा। मस्जिद की चौकीदारी कभी, मदरसे की चौकीदारी कभी, ॿेड़ीअ पटके की चौकीदारी कभी, ख़त्म नबूवत जे कानून की चौकीदारी कभी। मौलविन के ईमान में मोकिलबो, वाइदो वाइदो पक्को वाइदो। या कूक की तीर का खंजर का खीरा, या फूक थदी हीर का ओथर का खीरा, रहमन के मकाम में सुधी पचम करके या कौम उठी पई तपो बख्शर का दिखिया। साईं सदाई करीम थे सिंध सुखार, दोस्त बैठा दिलदार, आलम शबाबात करी जिंदगी बाकी।